आलापण जो मक़सद अवाम जो ध्यान हटाइण आहे। वरी वज़ीर मुराद अली शाह जे बयान बाबति तव्हांखे अपडेट थियूं पिया। ठटे में दौरे दौरान मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु हो त कराची समेत सॼे सिंध में ज़रूर कुझु मसइला पैदा थिया आहिनि पर इदारनि खे तहरुक कयो वियो आहे। सिंध में ॿिए सूबे जो राग आलापण जो मक़सद अवाम जो ध्यानु हटाइण आहे। पीपी सिंध जी वहदत जो दिफ़ा कंदी। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु आहे संदन वधीक चवणु आहे त हेल सिंध में पयल बरसातुनि 100 साला रिकॉर्ड तोड़े छॾियो आहे। वरी वज़ीर मुराद अली शाह जो वधीक चवणु आहे त कराची समेत सॼी सिंध में ज़रूर कुझु मसइला पैदा थिया आहिनि पर इदारनि खे मुतहरिक कयो वियो आहे। वरी वज़ीर मुराद अली शाह पारां ठटे जो दौरो कयो वियो आहे जॾहिं त अवाम जा मसइला बि ॿुधाया पिया वञनि। वॾे वज़ीर जो चवणु आहे त हेल सिंध में पयल बरसातुनि 100 साला रिकॉर्ड तोड़े छॾियो आहे। जॾहिं त वरी वज़ीर मुराद अली शाह जो वधीक चवणु हो त कराची समेत सिंध में ज़रूर कुझु मसइला पैदा थिया आहिनि पर इदारनि खे मुतहरिक कयो वियो आहे। संदन वधीक चवणु हो त सिंध में ॿिए सूबे जो राग आलापण जो मक़सद अवाम जो ध्यानु हटाइण आहे। पीपी सिंध जी वहदत जो दिफ़ा कंदी। वरी वज़ीर मुराद अली शाह पारां सिंध जे बरसात मुतासिर इलाइक़नि जो दौरो कयो वियो आहे। वरी वज़ीर मुराद अली शाह ठटे पहुची वियो आहे जॾहिं त इंतज़ामनि बाबति बि ब्रीफ कयो पियो वञे। कराची समेत सॼे सिंध में ज़रूर कुझु मसइला पैदा थिया आहिनि पर इदारनि खे मुतहरिक कयो वियो आहे। वॾे वज़ीर पारां अहिड़ो चवणु आहे। बरसात मुतासिर इलाइक़नि खे आफ़त सटियल करार ॾिनो वेंदो। वॾे वज़ीर जो अहिड़ो चवणु आहे। वधीक अपडेट मालूम कंदासीं। असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे KTN न्यूज़ जो रिपोर्टर महबूब बिरोही। जी महबूब, वधीक अपडेट कजो। ठटे में सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह पातल आहे। थोरी देरि अॻु में हुन ठटे जे इंतहाई अहम शहर जेको आहे ॿियो नंबर शहर आहे ज़ारो जंहिंजो अधु हिसो ॿुॾी वियो आहे उनजो दौरो कयो। उन मौक़े ते खेसि शिकायतूं ॾिनियूं वयूं त हीअ जेका नओं रोड तामीर थियो आहे उन क्रॉसिंग बंदि थी विया आहिनि। जंहिं ते हिन कावत जो इज़हार कयो ऐं लाॻापियल इख़्तियारनि जे हवाले सां चयो त उन हवाले सां होमवर्क कयो वेंदो ऐं उते पुलूं तामीर करायूं वेंदियूं त जीअं बरसाती पाणी निकास थी सघे। उनखां पोइ ठटे पतो आहे ठटे जो जेको मसइला पैदा कंदड़ इंतहाई अहम जेको ठटो सब ड्रेन सिम नालो आहे जेको राति देर तां ओवरफ्लो थियण जो हुनजो ख़दशो हिन वक़्तु बि उहो पुल भरियल आहे। उनजो मुआइनो कयो। ठटे शहर में जेका डिस्पोजल आहे ड्रेनेज जो पानी कढण वारो उनजो मुआइनो कयो जिते वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खे पीपल्स पार्टी ठटे जे ज़िले सदर सादिक मेमन MP रियाज़ शाह शिराज़ी पारां शिकायत कई वई त ठटे शहर मां बरसाती पानी निकाल न थियण जा सबब हिकिड़ो ड्रेनेज डिपार्टमेंट आहे। उन सां गॾोगॾु पब्लिक हेल्थ खातो उन हवाले सां को ख़ासि किरदारु अदा न पियो करे जंहिं ते उन एक्शन खे घुराए छंड पटी पब्लिक हेल्थ खाते जे ऐं कावत जो इज़हार कयो। ठटे धारे मां फौरी तौर ते बरसाती पाणी निकाल करण जूं हिदायतूं जारी कयूं आहिनि। वॾे वज़ीर उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हि ॿोल कई आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु हो त सिंध में जेके पियल बरसातूं आहिनि उहे गुज़र 100 साला रिकॉर्ड तोड़े छॾियो आहे। बरसातनि ख़ासि तौर ते कराची में तमामु वॾी बरसाति कई आहे जंहिं सबबि नालनि ते दबाव वधियो आहे पर जेके उन हवाले सां गुज़र 2007 में जेके ज़ोरदार बरसातूं कई हुयूं पर उन कराची सॼो ॿुॾी वियो हो। हिन भेरे सूरताल कुझु बहितर आहे। ज़रूरु मसइला आहिनि पर उन मसइलनि खे हल कयो पियो वञे ऐं सिंध अंदरि हुनजो चवणु हो त सॼी सिंध में अंदरि BCs खे चयो वियो आहे त उहे अंदरि कर गॾु कनि त जीअं सिंध जी जेके बि मुतासिर इलाइक़ा आहिनि बरसाति मुतासिर उन्हनि खे आफ़त सटियल करार ॾिनो वञे। उन लाइ हुनजो चवणु हो त लाॻापियल जेके बैंक आहिनि उन्हनि सां ज़री बैंक जे इख़्तियारनि खे लिखियो वेंदो ऐं ख़ासि तौर ते वफ़ा खे दरख़्वास्त कई वेंदी त सिंध जा जेके मुतासिर इलाइक़ा आहिनि उन्हनि खे जेके ज़री जेके कर्ज़ आहिनि उहे माफ़ कया वञनि त जीअं माण्हू मुतासिर थिया आहिनि आबादगार मुतासिर थिया आहिनि मुख़्तलिफ़ शहरी थोरे बहिराड़ी वारनि इलाइक़नि में मुतासिर थिया आहिनि अलाए उनजे हवाले सां हुनजो चवणु हो त आफ़त सटियल करार ॾेई वफ़ा खां बि मदद घुरी रही आहे। ऐं हुन हिकु पुछियल सुवाल जे जवाब में चयो त कमेटी जेका आहे सिंध हुकूमत ते मदद नाहे कई वई पर जेके वफ़ाक़ी वज़ीर हुआ जिन जा रवैया बहितर न हुआ ऐं उहे सिंध गवर्नमेंट सां जेके तावन करण लाइ तयारु न हुआ पर हिन कमेटी खां पोइ खेनि मौक़ो मिलियो आहे त कराची समेत सॼी सिंध जे मसइलनि खे वफ़ाक़ ॾाढो पेश कयो वेंदो। उन हवाले सां जेके उबाम आहिनि उन्हनि खे ख़तमु थियणु घुरिजे। उनजो चवणु हो त जेका बर्दियाती निज़ाम आहे ख़ासि तौर ते मकानी अदारनि जो जेको निज़ाम आहे
वो 28 अगस्त ते ख़त्म थी रहियो आहे, उहो ख़ुदि ब ख़ुदि ख़त्म थी वेंदो ऐं फौरी तौर ते जीअं ई उनजो मुदो पूरो थींदो त सॼी सिंध में एडमिनिस्ट्रेटर मुक़ररु कया वेंदा ऐं कराची में त फौरी तौर ते जेको आहे एडमिनिस्ट्रेटर मेयर जे जाइ ते एडमिनिस्ट्रेटर जी ज़रूरत आहे। जीअं ई मेयर जो ऐं जेके बलदियाती निज़ाम जो मुदो पूरो थींदो त इन हवाले सां कानून साज़ी कई वेंदी, पर फ़िलहाल एडमिनिस्ट्रेटर मुक़ररु कया वेंदा। हुनजो चवणु हो त गुज़िरियल जेका आदमशुमारी आहे उन आदमशुमारी खे जेका अञा ताईं गॾियल वफ़ादनि वारे काउंसिल पारां मंज़ूरी नाहे ॾिनी वई, जंहिं करे जेसिताईं उहा मंज़ूरी नथी थिए तेसिताईं चूंडूं करणु बहरहाल सिंध हुकूमत जेको इंतज़ारु करणो पवंदो सिंध हुकूमत खे। पर अरिड़हीं तरमीम खां पोइ जेका मकानी निज़ाम आहे उहो सिंध खे हुकूमत खे इख़्तियार आहिनि त उन हवाले सां कानून साज़ी करे ऐं इलेक्शन कराए चूंडूं ज़रूरु करायूं वेंदियूं। पर जेसिताईं जेको आहे बलदियाती निज़ाम आहे उनजे हवाले सां उन खां अॻु में जेके आदमशुमारी आहे उनजी जेका गॾियल वफ़ादनि वारे काउंसिल खां मंज़ूरी वठणु ज़रूरी आहे। उन हवाले सां हुनजो इहो बि चवणु हो त जेके सिंध अंदरि बरसाती जेका सूरत आहे उन ते हू पाण नज़र रखी रहियो आहे। ठटे मलीर कराची समेत सॼी सिंध में जेका बरसातूं कयूं आहिनि, बरसातूं तबाह कयूं थियूं आहिनि, उते कुझु कोताहियूं ज़रूरु नज़र आयूं आहिनि, जिते हज़ारनि जूं कोताहियूं ज़रूरु ज़ाहिर थियूं आहिनि। उते वॾे वज़ीर जो चवणो हो त कराची जे मलीर नदी समेत कुझु हंध ते नाजाइज़ कब्ज़ा ॾिसण में आया ऐं उन सां गॾोगॾु जीअं गारे वारे हंध ते बि नाजाइज़ कब्ज़ा ॾिसण में आया आहिनि। उन हवाले सां लाॻापियल इख़्तियारनि खे हिदायत कई वई आहे त उहे कब्ज़ा फौरी तौर ते ख़ाली करे कराया वञनि, त जीअं जेका उन हवाले सां सिंध हुकूमत कदम खणी रही आहे। ऐं हिन जो वॾे वज़ीर सां गॾु सूबाई वज़ीर सुहेल अनवर ख़्याल गॾु हो छठे पहुचण ते जेका आहे हितां जी चूंडियल नुमाइंदनि ऐं पीपल्स पार्टी जे अॻवाननि उनखे शिकायत बि कई, ख़ासि तौर ते ड्रेनेज खाते जी छठो सब ड्रेन आउटफॉल ड्रेन मसइला पैदा कयो उन हवाले सां। ऐं छठे शहर मां बरसाती पाणी नेकाल न थियण ते उन ते वॾे वज़ीर कावड़ जो इज़हार कयो आहे ऐं लाॻापियल इख़्तियारनि खे हिदायत कई आहे त फौरी तौर ते बरसाती पाणी नेकाल करे माण्हुनि जे जेको आहे शहरी इलाइक़नि मां ऐं बाज़ार मां पाणी नेकाल कयो वञे त जीअं माण्हुनि जी ज़िंदगी वापसि बहाल थी सघे। जी महबूब बिरोही अपडेट करण लाइ अवांजी वॾी महिरबानी। नासिन ठटे में वॾे वज़ीर मुराद अली शाह पारां दौरो कयो वियो आहे। नासिन ॿी अहम ख़बर अवां सां शेयर कंदासीं त कराचीअ में कल्ह वारी पयल बरसात दौरान सुखन नदीअ जो बंदि